झंडो जान मोहम्मद जा दोस्तों, नौजवानों, साथियों, कौमी अवामी तहरीक जा अगवाणों, निसार भुरगड़ी साहब, अनवर नोहानी साहब, किरण रेबारी साहब, शौकत नोहानी साहब, बाबू नोहानी साहब, मजीद बुगियो साहब, जाहिद रमदान साहब, मकसूद भुरगड़ी साहब, एजाज टालपुर साहब, अब्दुल्ला चांडियो साहब, जलाल वजीर साहब, स्टेज ते वेठल ॿिया दोस्तों, ज़ाहिद गुल ओठो साहब, माण्हू मूंखां सवाल पुछंदा आहिनि, घणो करे आलियूं पुछाऊं सभु मूंखां थींदियूं आहिनि, आया हेरियल आहियां। सिंधी में चवंदा न, जेको धक लॻे सो काणी अख में, जंहिं अख में धक लॻियल हुजे, अॻ में ई काणी हुजे, वरी ॿियो धक बि हुनखे लॻे। ॿियो चवंदा आहिनि त भरी ॿेड़ीअ में वाणियो ॻरो, सो काणी अख पाऊं, वाणियो पाऊं। ऐं टियों चवंदा आहिनि त ग़रीब जी ज़ाल सबके जी भाॼाई, सो ग़रीब जी ज़ाल पाऊं। तंहिंजे करे सवाल सॼे सिंध में रुगो मूंखां थींदा आहिनि। सो जॾहिं बि कंहिं जलसे में वेंदो आहियां त माण्हू पुछंदा आहिनि छा थींदो, पिया वञो पोइ थिए त कुझु कोन थो। हिकिड़े अमराज पोस्ट ते लिखियो आहे, मूं चयो था फलाणी जाइ ते वञूं पिया, चई रिढनि अॻियां पिया रबाब वॼायो। ख़ैर मूंखे त रबाब वारो चई, रिढूं अवांखे चई, पर रिढनि अॻियां पिया रबाब वॼायो, थिए कुझु कोन थो, सिंधी माण्हू सुधरे ई कोन थो। हाणे छो कोन थो सुधरे सिंधी माण्हू, छो कोन थो तब्दील थिए? गुची नंढड़ी आहे, साही नंढड़ी आहे। चवंदा न दरिया या वाह टिपबो आहे, हिन जी साही वॾी आहे, ही वाह उकरी वेंदो, ॿियो विच में साही कुझी पवंदी आहे, वरी वापसि भॼंदो आहे या ॿुॾंदो आहे। केतिरा अमर आहिनि। असांजो हिकिड़ो दोस्त आहे, उहो वणनि ते चढ़ी वेंदो आहे, जबलनि ते चढ़ी वेंदो आहे, मज़बूत आहे ॾाढो डोड़ डुक जो, ऐं चवंदो आहे सभिनी खे न छॾींदोसीं। हुनखे चवंदा मुकणी मारे छॾींदोसीं, हुनखे चवंदा लत हणंदोसीं, मगज़ फाड़े छॾींदोसीं, हुनखे चवंदा हथ वेड़ाए। वांदकाई में जेका वॾी रीवो गाॾियूं आहिनि, वीगो हुन जे टायरनि खे लतूं हणंदो आहे। सची थो ॿुधायां, मथां अॼु मूंसां आयो बि हुजे, अलाए न आयो हुजे, टायर हूंदा आहिनि न, टायरनि खे लतूं हणंदो आहे। छा मुकूं वण ते ई चढ़ी वञो, गोॾा गोॾा सभु टूटियूं छिलजी वियसि, चढ़ी वियो। हींअर आयासीं पे मोरे वटां, उते रोड थियो ब्लॉक। हाणे चयोसीं डोड़ी अॻियां ॾिसी अचे त रोड केसि छो ब्लॉक आहे। उते लही जो डोड़ियो त सहिकी पियो, हई सां वेही रहियो पट ते। मुंहिंजो हीउ तूं जबलनि खे लतूं हणंदो अची, टायरनि खे लतूं, तूं चइसि डोड़नि जो पको कोन्हे, बाक़ी ठोशा हणायो, लतूं हणायो, कलाबाज़ियूं खारायो, मुकूं हणायो, उन्हनि में ॾाढो आहियां। तो सिंधी ठोशा हणे, लतूं हणे, जबलनि ते चढ़ण, वणनि ते चढ़ण में ॾाढा आहिनि, पर डिघी डोड़, उन डिघी डोड़ में शायदि थकिजी था पओ।
ॿ टे 4 ॾींहं हलनि था, पोइ वरी अदा कुझु ई कोन थियो। अबा इहो सिलसिलो बंदि कयो, इहो बंदि कयो। लोक लड़ण में, चरी हॾण में, जलसे जो आख़िरी मुक़रर तकरीर पियो करे, तव्हां वरी कुर्सियूं हाणे पिया लॻायो। अकुल सिंधियुनि जो अकुल जलसो ख़तम थियण ते आहे, आख़िरी तकरीर पियो कयां, 5 ॼणा कुर्सियूं खयो पिया अचनि। मज़ेदार माण्हू आहियूं। सो साई नंढी आहे, वॾो लीडर फर्स्ट क्लास पार्टी जो, क़ौम जो, वतन जो, 6 महीने खां पोइ अदा कुझु ई कोन थियो। क़ौम मां कुझु ई कोन्हे, का शइ कान थी। पंहिंजो नज़रियो कहिड़ो आहे, पंहिंजी पार्टी सिंधियुनि जी लाइन कहिड़ी आहे। सिंधी कॾहिं क़ौमी जमहूरी इनकलाब था आणीनि, कॾहिं सिंधू देश था ठाहिनि, कॾहिं जमहूरियत वारो पाकिस्तान था कनि, कॾहिं सिंधी कम्युनिस्ट इनकलाब था आणीनि, कॾहिं शरई निज़ाम था आणीनि। सिंधियुनि जी अदा नज़रियो कहिड़ो आहे, आऊं वञी मूंखे मोकल ॾियो, आऊं तूं वञी घर विया। हाणे ॻाल्हि सिंधियुनि जी कोन्हे, ॻाल्हि आहे ही थको आहे। न त हिन कहिड़ो कम्युनिस्ट इनकलाब पिया आंदो, या सिंधू देश पे ठाही, या जमहूरी निज़ाम पिया आंदई, या कमांडर थियो वठो पियो वियो हज़ारे लखे माण्हुनि जा काफ़िला। चवंदा आहिनि न पुॼण पाण खां थरे लख लारत गोॾनि ते। तो जंहिं माण्हू खां पाण पुॻो न थींदो आहे, उहो लख लारत ॾींदो आहे गोॾनि ते। साई सिंधियुनि जी खुचो पए, पोइ हेॾा थो वञा, पोइ हीअं थो कयां। आऊं पढ़ाइण मां छोरा पढ़नि ई कोन था, ट्यूशन छॾे हाणे मेडिकल स्टोर ते थो बीहां। वरी 6 महीने खां पोइ चवंदो आहे कुतर जी मशीन थो खोलियां, वरी साल खां पोइ चवंदो आहे मांडड़ी थो खोलियां, वरी 2 सालनि खां पोइ रिढूं थो पालियां। थकिजो पए, थकिजो पए, 6 महीना साल थकिजो पए। इश्क में बि थकिजो पए। माण्हू इश्कनि में जानियूं ॾींदा न, इश्क में बि थकिजो पए, पढ़ाई में बि थकिजो पए। 2 साल इम्तिहान जी तयारी कयो, वारा आरामी नौकिरी विकामियूं, हवा नौकिरी विकामियूं हुयूं। तूं टॉप कर, हिन में खाते में न वञ, हुन में वञ, CSS कर। भला PCS में नौकिरी विकामनि थियूं, तूं CSS कर। CSS हुन खां पुॼंदी कान। तूं पब्लिक सर्विस कमीशन में बराबरि नौकिरी विकामनि थियूं, उते रस्तो बंदि आहे, तूं CSS कर। CSS बंदि आहे, तूं सिविल जज थी, उहा ईमानदारी सां नौकिरी मिले थी, हाई कोर्ट थी वठे इम्तिहान, उहा कर। उन में नाकामी कारोबार कर। भला MD केट जो इम्तिहान त महिनत सां पास थिए थो न। MD केट जी तयारी करे छोकिरो छोकिरी। सभ खां वधीक मायूस त मूंखे थियणु खपे। सभ खां वधीक मूंखां वधीक सिंध में हींअर क़ाबिल केरु आहे? मूंखां वधीक सिंध में पढ़ियो लिखियो अॻुवाण केरु आहे? कारकुन केरु आहे? सिंध में कहिड़ो कारकुन आहे जेको मूं वांगुरु रूरल डेवलपमेंट बि ॼाणंदो हुजे, सिविल इंजीनियरिंग बि ॼाणंदो हुजे, वकालत बि ॼाणंदो हुजे, लतीफ़ खे बि सुञाणंदो हुजे, शेखयात खे बि सुञाणंदो हुजे, कानून दान बि हुजे, माहौलियात बि पढ़ियल हुजेसि, हुन में बि डिग्री हुजेसि? केरु आहे? ऐं उन हयात लतीफ़ अली जेके 2 दफ़ा धांधली करे हारायो वियो आहे। पोइ आउं चवां अदा कुझु कोन थींदो सिंधियुनि मां चयो अदा अदा शादी किती जी अदा भॼ बि गई अदा ई सिंधी इहे आहिनि। ईको बंदि कराए बाबा। तंहिंजे करे सिंधियुनि मां मायूस त मूंखे हुअणु खपे। सही थो चवां ग़लति थो चवां? 2 दफ़ा इलेक्शन धांधली करे मूंखां कती कनि ऐं माण्हुनि जा इल्ज़ाम ऐं पुछाऊं मूंखां हूंदियूं आहिनि। हेॾा कोन पहुते, नगर पार्कनि कोन पहुते, बदीन कोन, मुंहिंजी पोस्ट ते वञी ॾिसो हेठां अदा अॼु करे साईं नवाब शाह। ऐं मुंहिंजो टंड जान मोहम्मद पियो वञा थी, नवाब शाह कॾहिं ईंदो? नवाब शाह पुॼा त टंड जान मोहम्मद वारा चवंदा हेॾा अचो ई कोन था। ॿिए वरी चयो हिकिड़ो बागड़ी क़तल थियो आहे, हुन ते पुछो ई कोन था, टंड जान मोहम्मद छा वञी कंदो? वरी 3 मूंखे चयो आहे हुन सकरनि में फलाणो जुलूस निकितो, जो चो थोरी अलाए कॾहिं हुन में कोन पहुता आहियो। पुछा बि मूंखां। ऐं आऊं न को भताखोर न को ॾोहारी। को चवंदो सिंध में अयाज़ लतीफ़ अली जो हुनजी पार्टी ॾोहारी आहे, को चवंदो भताखोरनि खे पार्टी में हिकिड़ो मुंहिंजो त कढी वञूं। को चवंदो अयाज़ लतीफ़ अली जो धाड़ा हणाईंदो आहे, मोटरसाइकिलूं फुराईंदो आहे। तव्हांखे ख़बर आहे केरु केरु भताखोरनि, तव्हांखे ख़बर आहे केरु ॾोहारी आहिनि, तव्हांखे ख़बर आहे
केर क़ौम जो सौदो कंदा आहिनि तव्हांखे ख़बर आहे? मुंहिंजा के हज़ार एकड़नि जा ज़रई फार्म आहिनि। मुंहिंजा के हज़ार एकड़नि जा ज़रई फार्म आहिनि। मुंहिंजूं के मिलूं आहिनि। छा कंदो आहियां? वकालत जो कानून पढ़ाईंदो आहियां। आउं को जरगा कंदो आहियां। धरणा लॻंदा आहिनि, पोइ धरणनि जा फ़ैसिला करे पैसा वठंदो आहियां। कॾहिं ॿुधव अयाज़ लतीफ़ पली जो फलाणो सलामकोट में धरणो लॻो हुजे, घारे में धरणो हुजे, अयाज़ पली जो वेठो हुजे, पोइ ॿ ॾींहं अची उन्हनि धरणे वारनि सां वेहे 3 ॾींहं 5 करोड़नि 10 करोड़नि 20 करोड़नि जो सौदो करे ऐं 10 करोड़नि मां 5 करोड़ अयाज़ लतीफ़ पली जो वठे 5 धरणनि खे वठी ॾे। धरणे में सभ खां पहिरीं हक़लूं अयाज़ लतीफ़ पली जो करे ऐं धरणे जे फ़ैसिले करण में धरणे करण वारनि सां बि गॾु हिमत वधायो, कदम वधायो, उन्हनि सां बि गॾु वरी पोयां पर्दे जे पोयां वञी उन्हनि सां ॻाल्हियूं करे सौदे करण में बि गॾु ॾिठो थो करे न। कंहिंखां मिल वारे खे चयो थो त भाउ अयाज़ लतीफ़ पली जो चयो थो असांखां 2 लख रुपया महीनो ॿध, फलाणा बिल्डर ₹1 लख ॿधी ॾे असांखे, ऐं को परस्त आहे न त तुंहिंजो बिल्डर जी स्कीम बंदि कंदासीं न। पोइ उहो अयाज़ लतीफ़ पली जो 3 दफ़ा हारायो वञे त मूंखे चवणु खपे अदा कुझु कोन थींदो, छुटो सिंधियुनि मां कुझु कोन वरंदो, वञी घर वेह। पाण लॻो अचां न, छो लॻो अचां? छाकाणि सुती आहे पियल आहे, मग़ज़ में भवाटी आहे विधल आहे, दिल में रत जे फुड़नि में जेका गर्दिश पई करे, रत जो फुड़ो उन सां गॾु इहो पैगाम पियो गर्दिश करे, लॻो अच लॻो अच लॻो अच लॻो अच लॻो अच लॻो अच लॻो अच। अयाज़ लतीफ़ लॻो अच लॻो अच। सिकण इहा न सद जो लिखियो लिया का पाइए। लतीफ़ साईं थो चए जदों इश्क इहो कोन हूंदो आहे जो लोगन मां कनातुनि मां भितुनि मां विछनि मां लिखियो लिखियो पियो महबूब खे ॾिसी हो ईअं करे, या महबूब खे लिखी लिखी ईअं वेठो ॾिसी। सिकण इहा न सद जो लिखियो लिया का पाइए, पई प्रिया जी न थिए मथे अंगण अध। कहिड़े क़िस्म जो महबूब या कहिड़े क़िस्म जी आशिक़ानी आई जो प्रिय जे तॾे ते उन जे अंगण में वञी पाण खे पट सां आणी अधो अधु छो नथी करे छॾी? कॾहिं कॾहिं कुकड़ खे तकबीर विझंदा आहियो, अधु गिची कटंदीसि, कोई फत कंदो पियो आहे, ही फत कंदो पियो आहे ढोर कुर्बानी महिल, अञा अधु निड़ी कप पियासि अधु कोन कप पियासि। पई प्रिया जी न थिए मथे अंगण अध। जे सचो इश्क अथई त ईअं वञी अधो अधु थी वञे न। इहा पिण कूड़ी सद जो खिलियो खायो मोट। इहो कूड़ो इश्क आहे जो खिलियो खायो सुम्ही रही। ई पिण कूड़ी सद जो खिलियो खायो सुम्ही सुती पई, मानी बि खाई पई, महबूब लाइ जान बि ॾी पई, ऐं मानी खाई वरी निंड बि करी पई, ऐं वरी सुबुह जो उथी वरी चई त भाउ महबूब खां सवाइ ज़िंदगी सर राति जो तोखे निंड आई कीअं महबूब जी यादि में? मानी खाधई कीअं? मानी जो गिरह हाथ लथो कीअं जे इश्क आहे? डूंगर न डोरे सिकण जूं सदूं करे, जबलनि ते नथी वञे, पहाड़नि ते नथी चढ़े, ऐं जॾहिं मूंखे सिक लॻी आहे डूंगर न डोरे सिकण जूं सदूं करे, मथे घर घोरे वेठे घर घोरे मथे पिरीं जिंदड़ो वेठी घर आहे, ऐं जॾहिं मुंहिंजी पिरीअ लाइ जान कुर्बान। लतीफ़ सही आहे, वेठी घर ई वेठे घर घोरे मथां पिरीं जिंदड़ो। घर वेठी जे पिरीअ तां जिंदड़ो घोरणो हुई त वञी मैदान में लही आहे। लतीफ़ साईं आहे, इहो लतीफ़ वेठो लोॾे अयाज़ लतीफ़ पली जा लॻो अचे तूं था तूं न थईं। अॻे लोहार हूंदा न, पोइ धमणी हूंदी, पोइ गोल फेराइबो चरखो, पोइ बाहि भरंदी पई, मच भरंदो हो, पोइ लोहार उन लोह जे कुहाड़ीअ खे या तलवार खे या लोह जे औज़ार खे ठपींदो, पहिरीं बाहि में गरम करे ॻाढ़ो करे पोइ ठपींदो। चएसि तो धू धा तूं न धई
आग ओडो न वञी उला जे इश्क जा सेता तू न सही उभो ईअं चवी त आऊं आगड़ियो आहियां। पाण खे लोहार पियो सदाई आगड़ियो, बाहि जे वेझो वञी नथो, मच मचाई नथो, उला जे इश्क जा उन्हनि जे वेझो नथो वञी। सो सिंधी घर वेठा आहिनि, जिदोजहद में हलन कोन था, रेलिन में निकरो कोन था, मुज़ाहिरन में पंध कयो कोन था, तहरीकुन में अॻियां आयो कोन, रोडन ते एहतजाजन में कुछ ॾींहं हली थकिजी था पोइ माण्हू ॿिया अचो तव्हां खे इस्तेमाल करियो भॼो वञनि। कॾहिं तव्हां बबरलू में ठगजो वञो, धोखो करियो, बाबा केनाल बंतिया 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 फैसलो थी वियो। ॿुधायो हुनखे माई सगोरी पंजाब वारी छा चयो, जे मामलो त CCI में पियो आहे, केनाल बंदि थिए ई कोन्हनि, पाणी असांजो आहे, जॾहिं वणंदो केनाल ठाहींदासीं। पाण खे छा ॿुधायूं, बबरलू में केनाल बंतिया बंतिया, हलो हलो हलो, घर तव्हां मुबारकूं ॾिनियूं, तव्हां फोटू रखिया, सलाम सलाम सलाम, वड़ेवा 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 वड़ेवा। ऐं ओॾी महिल जे तव्हांखे खणी केरु सम्झाए त हुनजे गिचीअ में हथु, अयाज़ लतीफ़ अली जे केरु थींदो आहे, फलाणनि बिल्कुलु सही फ़ैसिलो थियो आहे। पाण जलियो दब ये बिल्कुलु सही फ़ैसिलो थियो आहे त पोइ फर्स्ट क्लास। मूंखे सॼे सिंध मां मुलाज़िमनि कया फ़ोन, असीं तहरीक में आहियूं, अयाज़ लतीफ़ अली जा रस्ज वार कर। मूं चयो बाबा सिंध जे मुलाज़िमनि सां गॾु आहियूं ऐं उन्हनि जी जिदोजहद जे तोड़ ताईं उन्हनि सां क़ौमी अवामी तहरीक गॾु थींदी। पोइ कल्ह छा थियो, टियों ॾींहुं चयूं त ॻाल्हियूं थी वियूं आहिनि फर्स्ट क्लास, सभु मामला हल थींदा। सूमर ॾींहुं नोटिफिकेशन जारी थींदो। सूमर ॾींहुं छा थियो, फोती कोतराए बजाए फोती खातो ऐं फोती सर्टिफिकेट जो फ़ैसिलो कयूं त फोती सर्टिफिकेट हीअं जारी थींदो। ॿियो हिकिड़ी फलाणी कमेटी ठाहींदासीं, उहा हीअं कंदी, पोइ हिकिड़ी ॿी कमेटी ठाहींदासीं, उहा हीअं कंदी, पोइ टी कमेटी ठाहींदासीं, उहा वरी हिन ते हीअं गौर कंदी। पर आउं हुन मां सिखियोसि, आउं पाण खे बि सेखारींदो आहियां, तरबियत कंदो आहियां, मूंखे ख़बर बि थियणो ईअं ई आहे। पर मूं बबरलू वांगुरु चयो कोन त तव्हां सां हीअं थींदो। मुंहिंजो आउं चवंदुसि वरी आचार्य ॾींहुं सभु मूं ते चढ़ी वेंदा हलिया, सूमर ॾींहुं कमु थियणो आहे, अयाज़ लतीफ़ अली जा तूं मायूसी बि पखेड़ी, मिठी बि माठ मुठी माठ, चुप करे वेठो हुउसि, ठपणी वेही रहियुसि। आचार्य ॾींहुं मुंहिंजो हाणे सुभाणे सूमर आहे, सुभाणे पाणे ख़बर पवंदनि, सुभाणे ख़बर पइजी वई कल्ह त छा थियो। सिंधियुनि जी साई जेका आहे सा डिघी आई कोन्हे। लखे माण्हू गॾु थियनि हा, एहतजाज कनि, पोइ लखे माण्हू गॾु थी पंहिंजे ताक़त जो मुज़ाहिरो करे, पोइ पंहिंजा शर्त मंझराइबनि, पंहिंजी ताक़त जो इज़हार करे। ताक़त जे इज़हार खां अॻु में हथियार फिटा कोन कबा आहिनि। पाकिस्तान जेकॾहिं जवाब न ॾिए भारत खे ऐं माठ करे वेही रहिया आहे, अमेरिका विच में पिया ऐं पाकिस्तान चए ठहियो त ही मञी नथा त पाकिस्तान ताक़त आहे, मञी कोन आहे। ही चवंदा दुआ कर अमेरिका खे जे असांखे रोके छॾियो, भारत चविया न त असीं चटणी करे छॾियूं आहे। पर पाकिस्तान जवाब ॾेई हुननि जा 6 जहाज़ केराए, पोइ जो छा कयो सुलह, त हाणे हुनजी बोलती बंदि थी वई। हाणे कंहिंखे चई कोन था सघनि दादा असांखे अमेरिका छॾे ॾिनो त घुमाए लाहियूं न, हाणे चवंदा रुगो ही पाकिस्तानी तव्हांखे घुमाए लाहींदा। तंहिं करे ताक़त जो इज़हार कयूं, ताक़त जो इज़हार करे हुननि जा 6 जहाज़ केराए, एहतजाज करे, मुक़ाबला करे, सॼे आज़ाद कश्मीर जे माण्हुनि खे मुतहद करे, पोइ चवनि था हाणे ठीकु आहे ॻाल्हियूं कयूं था, ॻाल्हायूं था, ॾिसूं था छा थो थिए। पोइ पाण खे मयार ॾिनऊं न। आज़ाद कश्मीर वारनि तकरीर करे छा चयो आहे, ॿुधो अथव? चऊं ये सिंध नहीं है, आजाद कश्मीर है। ये सिंध नहीं है जहां वडेरे सिंध के लोगों को कंट्रोल कर लें और वो वडेरों के कहने पे चले। ये आजाद कश्मीर के लोग हैं, ये मुकाबला करेंगे। हाणे अहिड़ा बुछड़ा थियायूं जो दुनिया पंहिंजे इन्हनि अफ़ालनि जा मिसाल को चङो ॾियनि त बाबा ही सिंध आहे, ही त सिंधी आहे, सिंधी न चवंदा ही सिंध कोन्हे जिनके वडेरा ईअं अटकलुनि सटकलुनि सां फेराए भॼाए गिरीन, हम आजाद कश्मीर वाले हैं, हम मुकाबला करेंगे। वो मुंह मुकाबले लाइ तैयार पे कया न माण्हू।
मूं सॼो रमज़ान जो महीनो सख़्त गर्मीअ में हिकिड़े हिकिड़े शहर में तव्हांजे मीरपुर ख़ासुनि में तव्हांजे ॿुढो कमराणनि में ज़ाहिद रमज़ान वारनि जा ॻोठ 24 मेल मोरी मिठी हू कंदकोट हू शिकारपुर हू नसीराबादूं वाही पांदियूं पे हलियुसि न हली हली सांगड़ शहदादपुर ठट्टा बदीन कड़िया गंवर गोलाड़ियूं पे हलियुसि न खिपरा ऐं अमरकोट पे हली सॼे सिंध खे सुबुह जो हेॾा शाम जो होॾा रमज़ान सॼो ईद जे 3 ॾींहं खां वरी शुरू लखे माण्हू तयार पे कयासीं उन्हनि अटकल चे उन्हनि खे सम्झ में अची वई हे अयाज़ लतीफ़ पली जो कमु उहो पियो करे ही सॼी ज़मीन पियो खेड़े ही सॼी ज़मीन में डांगनि जे जोड़े सां ज़मीन खे खेड़े पियो ट्रैक्टर पियो हलाए इन में हाणे रुगो ॿिज छटिबो त गऊंच फुटंदा सॼे सिंध खे आर्गनाइज़ पियो करे तंहिंजे करे चयो न न न यार कॾहिं बदीन छा वेठो करी अबा बदीन छो पियो अबा अबा बदीन वञा बदीन निंदे शहर में छा पियो करी जेके हुननि जा एजेंट हुआ जेके पंहिंजे मग़ज़ में हिकिड़ी चूत पितल जूं हणियूं सोशल मीडिया ते वेठल चूत पितल जूं उन्हनि चयो अबा निंदे शहर छा वेठो करी अयाज़ पली जा अबा वाही पाती हाणे चूत पितलनि खे हुननि बचे छॾियो उहो चयो निंदे शहर छा वियो हुई गोलाड़जी छा पियो करी कड़े गवर छा पियो करी कंदकोट छो वियो हुई लाड़काने छो निकितो हुई शिकारपुर छो वियो हुई छाजे करे पियो हली नसीराबाद वारहे छो वियो हुई अबा वो केॾा वञा वारहे बि न वञा कंदकोट बि न वञा कराची बि न वञा मलीर में मार्च बि न कयां ठठे बि न वञा जामशोरे बि न वञा कोटड़ी बि न वञा सही मुक़ाबलो तूं कर अयाज़ लतीफ़ पली जे में जेका खोट आहे तूं अची मुक़ाबलो कर अयाज़ लतीफ़ पली जे वटि हथ में कुहाड़ी आहे लठ आहे तूं वॾो दुनाली ऐं क्लाशनिको तूं अची ॿ टे बस हलाए न आऊं घर वेठो हूंदो सोशल मीडिया चिक 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 सही ऐं लठ सां कुझु कोन थींदो धाड़ेलनि हमलो कयो आहे टने जान मोहम्मद में हिते 10-15 वेठा हुजनि ट्रालपुर आहे ॿ टे ख़ासकली आहे ॿ टे सोमरा आहे ॿ टे चांडिया आहे ॿ टे कलोई आहे ॿ टे नुआणी उहे वरी मूंखे चवनि साईं धाड़ेलनि टने जान मोहम्मद ते हमलो कयो आहे इहा लठ खणी अयाज़ पली जा निकितो ई अब तूं वटि दुनाली आहे तूं हुनखे आऊं कोन वेंदुसि पर तूं लठ न खण तोखे वॾो हथियार खणी जेठ जा पुट तूं नथो अची जॾहिं आऊं कोन ईंदुसि आऊं छित ते सुतो पियो आहे मच्छरदानी लॻियल आहे वरी केरु निकिरे मच्छर गिणींदा मच्छरदानी तूं वञ पोइ वञी हिकिड़ी जाइ ते गॾु थिया पोइ सरकार विहारियो सरकार ॾिठो सॼी सिंध में न हलनि सॼी सिंध में खेड़ी न कनि सॼी सिंध खे मैदान में न लाइनि हिकिड़ी जाइ ते माण्हू सोला हिकिड़ी जाइ ते विहारे 3-4 ॾींहं किसा कहिड़ा कंदा सुबुह जो धणी बख़्श सहतो 5 देगियूं सीरे जूं रधराए ऐं 2000 पूरियूं ठाराए एहतजाज कंदड़नि खे पुॼाइयो वरी सभु पोस्टूं रखंदा शाबाश हुजे धणी बख़्श सहते खे जेको पूरियूं ठाराए एहतजाज कंदड़नि खे नाश वरी ॿियो ईंदो हिन खे असीं सोनी ताज था पारायूं जेको मुसलसल पाणी पियारींदो रहियो अल्लाह सलाम ही 2 परनि जो दोस्तो ॾिसो 1.5 पा जूं बिरयानी जूं थेलियूं ठही आयूं आहिनि ऐं 300 माण्हुनि में थेलियूं विराइजनि पियूं वरी सभु पोस्टूं ठंडे जान मोहम्मद में 1.5 पा थेलियूं विराइजनि पियूं माण्हू ड्रॉ करे खाइनि पिया अबा को थेलियूं खाइण आया आहियो पूरियूं खाइण आया आहियो या कैनालनि खे हमेशह लाइ ख़तमु करणु ऐं कारपोरेट फार्मिंग खे हमेशह लाइ ख़तमु करणु आहे मक़सदु कहिड़े सां आहे जो कारपोरेट फार्मिंग ख़तमु थींदी न त दमादम मस्त कलंदर कंदासीं ऐं कैनालनि जो फ़ैसिलो हमेशह लाइ वापसि थींदो न त दमादम पजाणे में ठही विच में वज़ीर विहारे हिकिड़ो हेॾा जो फ़ैसिलो थी वियो हलो ठहियो हाणे पाणी बंदि कैनाल ठहनि पिया कारपोरेट फार्मिंग जारी आहे दवा सां धोखो थी वियो ठॻिजी वियो जीअं कल्ह 4 ॾींहं वरी ठॻिया आहियो सरकार माहिर हाणे ताईं कहिड़ियूं बि ख़बरूं कयो नोटिफिकेशन जारी थींदो हीअ थींदो थियो त कोन न या आई आहे कंहिं वटि पेंशन वधीक खीसे में पैसा अथव त मूंखे 2 ॾोकड़ ॾेई वञो कंहिं वटि आयो आहे नोटिफिकेशन पघार वञो की ATRL ऐं CTR चाहो DRA जा पैसा आया अथव जेकॾहिं तो ॾेई वञो मूंखे अदा अची विया आहिनि फोती खाते ते जहिड़े नौकरियूं मिलनि पियूं त ॿुधायो पाणी बंदि ज़मीनूं वही हलियूं ठगी सिंधियुनि खे ठगणु सभ खां सवलो आहे हिकिड़ो सिंधी ठगणु सवला आहिनि ॿियो सिंधियुनि खां बि वधीक ठगजण में सवला आहिनि फ़लस्तीनी मारे लखे माण्हू मारे बचड़ा मारे कोहाए
न घर में खाधे जो तन, अस्पताल में बमबारियूं करे, कुही तबाह करे, ॿिन्हिनि फूकू ॾेई हलो 7 अक्टूबर 2023 ते असांजो जलसो पहलियो हथ ते। ओॾी महिल मूंखे ॿुधायूं त हमिलो थी वियो आहे। मूं तकरीर कई 8 अक्टूबर 2023, चयो बाबा हमास वारा जोधा घिड़ी विया आहिनि, मीज़ाइल लॉन्चर इसराइल जी ॿेड़ी ॿोड़ी घिड़ी अथनि। मूं तकरीर कई, मुंहिंजी थोरी देरि खां पोइ तकरीर लाइ सॾु थियो। मुंहिंजो ख़ुदा पियो ख़ैर करे, हीअ जेका तजुर्बो कयो अथनि, मुहिम जोई कई अथनि, इन जो नतीजा फ़लस्तीन खे भोगणा पवंदा। असांजी बचड़नि, अरब बचड़नि, फ़लस्तीनी बचड़नि जी ज़िंदगी ज़हर बनाए छॾींदा। ही वार ॼाणी माणी कराए जवाबी कार्रवाई हिननि ते कराईंदा। ईअं थियो। बसि साल तड़पी तड़पी हीअ अक्टूबर पियो हले। अॼु कहिड़ी तारीख़ आहे? 7 अक्टूबर। कहिड़ी तारीख़ हमिलो थियो? 7 अक्टूबर जी राति 2023। 2 साल गुज़रिया आहिनि। 2 सालनि में जड़ बचो रुलाई करे अथनि फ़लस्तीन। नंढड़ा अबम ॿार उन्हनि मथां सिरूं किरियूं पियूं आहिनि। माउनि वटि बाथरूम लाइ पाणी कोन्हे, ड्रेनेज तबाह आहे। 2 सालनि खां ॿार को स्कूल कोन वियो आहे। 1 लख खां वधीक माण्हू मारिजी विया आहिनि। सिर विझाए छॾियूं, तबाह करे छॾियूं। ही मज़ाक कोन्हे। लतीफ़ साईं चई वियो आहे, इश्क न आहे रांदि, इश्क ऐं जंग रांदि न आहे। इश्क न आहे रांदि जो की कनस गभरू, जवान चवनि गभरू जे घुमाए था लायूं, इश्क था कयूं, मिंट था करायूं। मां नौजवान माण्हू चवंदा बसि हिकिड़ी मोटरसाइकिल, असांजो हिकिड़ो दोस्त हूंदो, उहो कैनेडा वेठो आहे हींअर। उहो चवंदो मूं वटि न फटफटियो हुजे, तॾहिं ग़रीब आहे, सभु साइकिल फटफटियो हुजे त रोज़ OPT, हैदराबाद में हूंदी OPT, चई रोज़ OPT में हिकिड़ी नई छोकिरी सेट कयां। फटफटियो मूं वटि हुजे, ख़्वाबनि जी दुनिया में रहंदो, फटफटियो हुजे, ॻाढ़े रंग वारी मोटरसाइकिल हुजे, गाड़ी टैंक हुई गया। पर चई बुखिया थी पिया आहियूं। बुखे माण्हू खे पुछे ई कोन, अंदरि ई कोन था अचनि ॾियनि OPT में। मुंहिंजो अंदरि छो थो वञणु चाहिए? चई रोज़ पर्ची कटाए वेंदो आहियां, कॾहिं कननि वारे वार्ड में, कॾहिं अखियुनि वारे वार्ड में, पर मुंहिंजी कटाई मां सम्झो वञनि ते बुखियो आहे, केरु ॻाल्हाए कोन थो। तॾहिं करे मश्करी कान्हे जदोजहद। इश्क न आहे रांदि जो की कनस गभरू, रुगो इश्क न, इश्क बि, जदोजहद बि, जंग बि ऐं क़ौमी अवामी सियासत बि असां वारी, इहा बि का रांदि कान्हे। जो आउं सदर थियां, जनरल सेक्रेटरी थियां, तकरीर कयां, स्टेज ते चढ़ां, पेना फ्लेक्स ते फोटू लॻे, अॻी सिफ़ में वियां, फोटू निकिरे में अख़बार में ख़बर अचे, जे ख़बर न आई त पार्टी सां वास्तो कोन्हे, जे स्टेज ते तकरीर न थी त पार्टी सां मुंहिंजो वास्तो ई कोन्हे, जे अॻे रैलीअ में मूंखे न हल रहियूं त पार्टी सां वास्तो कोन्हे, जे बयान न आयो त पार्टी सां वास्तो कोन्हे, जे अजरक ॿ हुनखे पइजी वियूं, मूंखे हिकिड़ी पई या नंढड़ी अजरक पई, ॿिए खे वॾी अजरक पई, माना लय हुनजी थी वई, आउं रहिजी वियुसि। सदारती तकरीर मूं छो कोन कई? जलसे में अॻियां स्टेज ते मूंखे छो कोन विहारियूं? मीटिंग जो मूंखे इतला छो कोन ॾिनो? इश्क न आहे रांदि त की कनस गभरू, जीअ जुसे ऐं जान जी भञे जो हेकां। जीअ, जुसो ऐं जान, जिस्म, रूह ऐं साह। लतीफ़ साईं चए थो इश्क उहा रांदि आहे जेका हिकिड़े धक सां रूह, साह ऐं बुत जो पाण में ताल्लुक टोड़े छॾे। टिनी खे अलॻि अलॻि करे छॾे, रूह खे, साह खे ऐं जिस्म खे। पोइ छा कनि? पोइ चए थो उन लाइ ओड़ा माण्हू खपनि न इश्क जे कम लाइ। इश्क न आहे रांदि जो की कनस गभरू, जीअ जुसे ऐं जान जी भञे जो हेकांद, सिसी नेज़े पांद, उछल त अधु थी। ही पंहिंजी सिसी हिन नेज़े जे चोंब ते ईअं उछल त वापसि लॻी 2 टुकड़ा थिए, जहिड़ो दम अथई त पोइ ही इश्क जी रांदि कर। जहिड़ो दम कोन अथई त वञी घर वेही रह, पोइ इश्क जी रांदि तो जे कम जी कान्हे। इश्क जी रांदि ही तव्हां माण्हुनि लाइ न आहे। तव्हां इश्क जे रांदि जा पांधीअड़ आहियो, तॾहिं त बीठा आहियो। तव्हीं घर वेठल न आहियो, ही ॻाल्हि उन्हनि जी आहे जेके घर वेठल आहिनि। तव्हीं उहे आहियो जेके हींअर बि मैदान में बीठा आहियो, बीठे पेरी ॻाल्हियूं ॿुधो पिया, हिकिड़े क़ौमी सॾ ते हली आया आहियो, पंहिंजे ज़िंदगीअ जे ज़रूरी कमनि कारनि खे छॾे ते मौजूदु आहियो। तव्हीं उहे न आहियो, तव्हीं उहे आहियो
तव्हीं आयो जिन लतीफ़ चयो आहे अॼु आगड़िया आया साऊ के सुजान लाईंदा मोरियाण रुख करींदा पथरो। तव्हीं उहो आहियो जिन लतीफ़ चयो आहे त ही उहे साऊ सुजान आया आहिनि जे अॼु लोह खे ठपे लोह खे धकणी रुख करींदा पथरो लोह के स्टील के निर्वार कंदा। पर हू जेके किरोड़े घरनि में वेठा आहिनि हमलो ॾिसो सिंधियुनि ते कहिड़ो पियो थिए। सिंधियुनि खे हिकिड़े पासे सिंधियुनि जा शहर कसण जे लाइ मनसूबो आहे। बाबा चवंदा त फलाणा माण्हू पिया कनि, बाबा फलाणा दहशतगर्द आहिनि टोला उहे था चवनि कराची अलॻि कयो। उहे इतिहाद में कंहिंसां आहिनि? हींअर वफ़ाक़ में छाजी हुकूमत आहे? इतिहादी हुकूमत आहे। वफ़ाक़ जी हुकूमत छा ते बीठल आहे? इतिहाद ते। उन इतिहाद जी हुकूमत में कहिड़ियूं कहिड़ियूं धुरियूं शामिल आहिनि? नवाज़ लीग, पीपुल्स पार्टी, MQM, बाप बलोचिस्तान आवामी पार्टी, ये सभु उन इतिहादी पार्टी जो हिस्सो आहिनि जिन ते हुकूमत बीठी आहे शहबाज़ शरीफ़ जी। उन इतिहादी पार्टीअ जा माण्हू के कराची में वेठल चवनि था सिंध खे टोड़ियो। उहे त हुननि जा इतिहादी आहिनि न। इहो सिंधियुनि खे सम्झ में अची कोन थो। चवंदो फलाणे ख़ालिद मक़बूल सिद्दीकी चई। ख़ालिद मक़बूल सिद्दीकी केरु आहे? इहो ईअं आहे जीअं को निसार बुरगड़ी आहे, किरण रेबारी आहे, अनवर नोआणी आहे, बाबू नोआणी आहे, केरु का ॻाल्हि करे ऐं चवां बाबा इहे हिननि पिया कनि हिननि सां जंग थींदी त ईअं सम्झंदो कोन बीठा तोसां गॾु स्टेज ते आहिनि, जलसे तुंहिंजे में आहिनि, पार्टी तुंहिंजे में आहिनि, गॾु तोसां आहिनि, असांखे बेवकूफ़ियो बनाईंदा हिननि जे ख़िलाफ़ जंग कंदासीं। इतिहादी हिननि जा। ॿियो कैनाल ठाहिण जे लाइ जेका माई सगोरी धमकियूं पई ॾे पंजाब में उहा कंहिंजी इतिहादी आहे? हिननि जी। उनजे चाचे जी वज़ारत उज़मा कंहिंजे वोट ते बीठल आहे? पीपुल्स पार्टी जे। असांखे बेवकूफ़ पिया बनायो छा? शहबाज़ शरीफ़ वटि एतिरा वोट आहिनि छा जो वफ़ाक़ी हुकूमत हले? वफ़ाक़ी हुकूमत पीपुल्स पार्टी जे वोटनि ते बीठी आहे। मुंहिंजो जे तव्हां मां कंहिंसां झेड़ो थी पवे ऐं पंहिंजो गॾियल कारोबार हुजे, कंप्यूटर जो दुकान हुजे या कुतर जी मशीन हुजे या मेडिकल स्टोर हुजे, उते तव्हीं 2 नंबर दवाऊं हलायो या बेइज़ती कयो मुंहिंजे मिटनि माइटनि जी त आउं तव्हांखे चवंदुसि त अॼु खां मेडिकल स्टोर बंदि था कयूं, कारोबार हलाई ऐं बाइकाट करे ॿाहिरि घर हली वञो। दादा मूं बाइकाट कयो मेडिकल स्टोर, बाइकाट आऊं जो आउं चवंदुसि बाबा ही कारोबार अधु मुंहिंजो आहे, होटल मुंहिंजी आहे, मुंहिंजे महिमान खे इज़त ॾे न त होटल बंदि था कयूं या मुंहिंजो हिसो मूंखे ॾे। या आउं होटल में मुंहिंजे चाचे खे पुफाड़ खे मुंहिंजे मामे खे पादरानी कढी करे होटल मां आउं चवां बाइकाट करे आउं वरी हली वञा कोर्ट। अब मूं बाइकाट करे केॾो होटल लाइ बाइकाट जाजो होटल अधु मुंहिंजी आहे, बाइकाट कयो अथमि। सोरो अचे ज़ाल हुनखे पादरानी सोरे खे मोकिले करे मुड़ुस वरी बाइकाट करे न मुंहिंजे वण हेठां वञी वेही रहे। मूं बाइकाट कयो। मुंहिंजी ज़ाल मुंहिंजे पीउ खे मुंहिंजे वॾे भाउ खे पादरानी घर कढियो आहे, मोचड़ा हणी धिका ॾेई ॾाढ़ी मां जले दसे ऐं आउं बाइकाट करे बड़ जे वण जे हेठां अची वेठो आहियां ऐं मुंहिंजो बाइकाट ॿधी जारी रहंदो जेसीं मुंहिंजी ज़ाल मूंसां ॻाल्हियुनि ॿोलियुनि लाइ हिते न ईंदी। बाइकाट पियो ॾे। हुकूमत हिननि जी। हू माई चई थी केनाल खाईंदसि ऐं घटि वधि बि ॻाल्हाए ऐं ही 50-15 ॼणा वरी असेंबली मां बाइकाट करे पिया वञनि। बाइकाट पियो थिए ऐं हू वेठो आहे होॾां कराची में दहशतगर्द टोलो। उहे चवंदा सिंध विराईंदासीं, ही चवंदा असां पंहिंजे वात खे लॻाम ॾे। हू चए थो अदा तुंहिंजी भेण खे अगवा करे वेंदुसि, ख़बरदार जो भेण मुंहिंजी बिल्किस जो नालो वरितो अथई, पंहिंजे वात खे लॻाम ॾे। वरी घर उनखे अची घर वे वग़ैरह मानी ॼाण, पर ख़बरदार जो घटि वधि अदी जे ख़िलाफ़ ॻाल्हायो अथई। घर विहारियो आहे, खट ते वेठो आहे, सोफ़ा ते चढ़ियो घर वेठो आहे। उहो अधी जन्नत में अखियूं जो वेठो आहे, चए थो अधी जन्नत खे खणियो वेंदुसि। ही खट ते चाढ़ियो, हुनखे हथ धोरायो, मानी खारायो, मानी खां पुछो थोरो मिठो खाईंदे? ही मिठो थोरो टेस्ट कर। इहो घर वारनि ठाहियो आहे ऐं उन ई अधी जन्नत ई ठाहियो आहे। अधी जन्नत पंहिंजे हथनि सां ठाहियो आहे। इहो थोरो खा ऐं बाक़ी ख़बरदार जे मुंहिंजी भेण जे लाइ कुझु ॻाल्हायो घटि न थींदे। हुकूमत हिननि जी, गॾिया ही वेठा आहिनि, निज़ाम हिननि जो। हुन माई सही ॻाल्हि कई आहे हिकिड़ी, मरियम नवाज़ हिकिड़ी ॻाल्हि सही कई आहे। ॿियो त दिमाग़ जाइ कोन्हेसि तॾहिं करे ॻाल्हियूं एॾियूं बि करे पाणी असांजो आहे, तुंहिंजो किथां पिणे जो पाणी आहे? पाणी अचे पियो तिब्बत मां, हिमालय मां, पाणी असांजो आहे। दरवेश ख़ुदा जन हवा असांजी आहे। हवा त समुंड खां हली आई आहे, हवा असांजी। असीं बि चऊं हवा हितां थी अचे न, चऊं समुंड खां जेका ॾाखणी हवा पई अचे सामुंडी, इहा असांजी आहे, कोन अचणु ॾींदासीं। ख़बरदार सिज जी रोशनी रोकींदासीं। मथां आसमान सां सिज अचे पियो,
असांखे त नज़र पियो अचे सिधो सिधो सिध जे मथां सिज जी रोशनी कोन अचणु ॾींदासीं। बेवकूफ़ी वारियूं ॻाल्हियूं। पाणी अचे पियो जबलनि तां, हिमालय मां, तिब्बत मां, हीअं कंदासीं। मिड़ई नूरा कुश्ती आहे, नूरा कुश्ती आहे। नूरा कुश्ती माना कूड़ी कुश्ती। ये माण्हुनि खे बेवकूफ़ बनाइनि। माण्हू होॾा ध्यानु न ॾियनि त गाज़ा में छा पियो थिए, माण्हू हेॾा ध्यानु न ॾियनि त सिंध में कहिड़ी भींग आहे, माण्हू ध्यानु न ॾियनि त पब्लिक सर्विस कमीशन में नौकरियूं पियूं विकामनि, माण्हू इहो ध्यानु न ॾियनि त जेके IBA पास उस्ताद उन्हनि खे नौकरियूं कोन थियूं मिलनि हज़ारनि खे, माण्हू इहो ध्यानु न ॾियनि त म्यूज़िक टीचर अञा दरबदर आहिनि, माण्हू इहो ध्यानु न ॾियनि त 5 खां 15 ग्रेड वारियूं नौकरियूं अनाउंस करे माण्हुनि खे दरबदर ख़ाक बसर करे उनखे ॿेड़ियूं ॿोड़े उन्हनि खे दरबदर करे छॾियूं। माण्हू ध्यानु न ॾियनि। माण्हू लॻा पिया हुजनि मरियम नवाज़ छा चयो, ख़ालिद मक़बूल छा चयो, मरियम नवाज़ छा चयो, ख़ालिद मक़बूल छा चयो। बड़ी अटकल आहे। पर माई हिकिड़ी ॻाल्हि त सही थी करे। हिन उज़मा बुखारी बि चयो आहे कल्ह शायदि, चयोसि पंजाब बि ॾिस ऐं पोइ हल वठी हल असांखे कंदकोट ऐं नवाबशाह ऐं ठठा ऐं शिकारपुर को हली ॾेखार उते छा आहे। चवनि था न सिंध गुलो गुलज़ार आहे। पोइ सिंध गुलो गुलज़ार आहे त वठी हलो मरियम नवाज़ खे ॾेखारियोसि। हू बि तव्हांखे पंजाब जेके ज़िले में वञी ॾेखारे, सियालकोट में, गुजरांवाला में, फैसलाबाद में, मियावाली में, त उते निज़ाम कीअं आहे, पाणी कीअं आहे, रोड कीअं आहिनि, रस्ता कीअं आहिनि। ऐं तव्हीं वञी ॾेखारियोसि त बाबा ॾिस कंदकोट गुलो गुलज़ार लॻो पियो अथई, जैकबाबाद में अमन जो हवाऊं पियो हलनि, शिकारपुर में मौजूं लॻियूं पियूं आहिनि, पढ़ाई आहे, पब्लिक सर्विस कमीशन असांजी हक़ हलाल सां इंसाफ़ पई करे, सिंध जा सभु माण्हू ख़ुशि आहिनि। तव्हीं बि ॾेखारियो, चैलेंज कयो न। मोटरसाइकिल बि भेट बि आहे त कागज़ खणी ॾेखारिबो आहे त तुंहिंजो ॾिस 2019 जो मॉडल आहे, मुंहिंजो 2020 जो आहे। मोबाइल बि ॾेखारिबो आहे, सैमसंग तुंहिंजो पुराणो आहे, मुंहिंजो नओं आहे। हू चवंदो आहे न मुंहिंजो नओं आहे। चओ हल गूगल में विझ नंबर विझी ॾिस गूगल में त कहिड़ो मॉडल नओं आहे। दुकान था पुछूं त शर्त लॻंदी आहे, जो दुकान था पुछूं। पीढ़ीअ में ॻाल्हि पुछूं त छेलो मूं वारो भलो आहे, छेलो तुंहिंजो भलो आहे। मुक़ाबिलो त ईअं थींदो आहे न। मुक़ाबिलो कयो। मरियम नवाज़ अची मुराद अली शाह सां सिंध जा ज़िला घुमे, ॾेखारियोसि त असांजा ज़िला शानदार आहिनि, ऐं मुराद अली शाह वञी मरियम नवाज़ सां गॾु पंजाब जा ज़िला घुमे, पोइ ॾेखारियोसि त ही शानदार आहिनि। पोइ जेको खटे, जिते वधीक रोज़गार हुजे, जिते अमन हुजे, जिते पढ़ाई सुठी हुजे, जिते सिहत सुठी हुजे, उहो खटी वियो। कंदा ई पीपुल्स पार्टी वारा कंदा, वठी वेंदा। कश्मीर में ऐं कंदकोट ऐं जैकबाबाद ऐं शिकारपुर ऐं घोटकी ऐं उन्हनि जे कचनि जे इलाइक़नि में जिते माण्हू अगवा था थियनि, वठी वञो न। भींग करे, तबाह करे, फसलनि जा अघ केराए, कमांद लहे त कमांद जो अघु काठियुनि जे मण खां सस्तो, फुटियूं लहनि, वोण लहनि त वोण केराए छॾियो, कणिक लहे त कणिक केरायो, कणिक 2200 2100, आबादगार 23 अचो छाला 4000 5000 4000 रुपया आबादगारनि जी चेल बनी छॾी अथव। हिन तव्हांजे मीरपुर ख़ासि ज़िले में न का वॾो तइलीमी इदारो आहे, IT जो, कंप्यूटर्स जो, न हिते का वॾी अस्पताल आहे। तव्हां डोड़ केॾां पाईंदा आहियो? पहिरीं हैदराबाद धिका खाईंदा आहियो, पोइ उते बि इलाज चट, पोइ कराची खणी वेंदा आहियो। पोइ कराची पुॼंदे पुॼंदे कई दफ़ा देरि थी वेंदी आहे, मरीज़ रस्ते में मरी वेंदो आहे। मीरपुर ख़ासि डिवीजन आहे, अस्पताल आहे, यूनिवर्सिटी आहे वॾी का, जेका बैनुल अक़वामी ते ठहियो, पाकिस्तान लेवल जी हुजे। को वॾो IT सेंटर आहे, छा आहे? को इंडस्ट्रियल एरिया आहे जिते सवे फैक्ट्रियूं हुजनि, मज़दूरनि खे नौकरियूं मिलंदियूं हुजनि। छा आहे मीरपुर ख़ासि में? हीउ जेको झुडो ऐं टंडो जान मोहम्मद, हीउ जेको टेल एंड आहे, हिते पुछड़ी जे आबादगारनि वटि पाणी आहे। हिकिड़ो त मथां रोकजनि था, तव्हांखे मथां मुंड जा ज़मीनदार तव्हांजो पाणी रोके छॾीनि। कंहिं नालनि में तव्हीं टेल ते आहियो, मुंड ते वेठल वॾा जागीरदार ऐं वॾा वॾेरा तव्हांजो पाणी रोके छॾीनि। उहे केरु आहिनि? उहे सरकार जा माण्हू आहिनि, उहे MNA MP जागीरदारनि, सेनेटरनि, नाज़मनि जा माण्हू आहिनि। पर उन्हनि सां मुक़ाबले लाइ हूअ ॻाल्हि आहे त धूधा तूं न थई, आग ओॾो न वञी, ऐं उला जे इश्क जा सेता तूं न सही। उभो ईअं चवी त आऊं आगड़ियो आहियां, आऊं लोहार आहियां, पर मच जे वेझो कोन ईंदुसि। आऊं लोहार आहियां, पर हथोड़ो कोन हणंदुसि। आऊं लोहार आहियां, पर हिकु धमींदुसि कोन। आऊं लोहार आहियां, पर टांडे जे वेझो कोन ईंदुसि। बाबा लोहार थींदे त टांडे जे वेझो वञणो पवंदे, जे हारी आहीं त कची मिटीअ में लहणो पवंदो ई, जे मज़ूर आहीं त फैक्ट्रीअ जे दूहे जे अंदरि वञणो पवंदे। उहे जे नथा वञो त पोइ तव्हां सां ही अशर आहे सिंधियुनि सां। ही टंडो जान मोहम्मद आहे, इन में जे पीअण जो पाणी साफ़ न हुजे, गैस जी लोड शेडिंग न हुजे। गैस आई काने? वञी बड़ा मूं ते चओ त लोड शेडिंग न। वाह सही वाह, मुबारकूं तव्हांखे।
शाबाश सलाम मुंहिंजा सपूत नौजवानो जोधो ॾाढो जान मोहम्मद जा 72 सैकड़ो सिंध गैस पैदा थी करे तव्हां वटि गैस ई कान्हे 72 सैकड़ो सॼे पाकिस्तान जी सिंध पैदा करे थी 72 सैकड़ो ऐं बाक़ी 3 सूबा पैदा कनि था 28 सैकड़ो पंजाब तव्हांखे नालो ख़बर आहे सुई गैस छो आहे जो पहिरीं उतां निकिती हुई नूर मोहम्मद हाई स्कूल छो नालो आहे छाकाणि नूर मोहम्मद लाखेर ठाहियो हाणे लाखेर थोरी हुते वेठो आहे नूर मोहम्मद हाणे त ॿियो वेठो आहे न कोट गुलाम मोहम्मद भुरगड़ी न हाणे त हुते गुलाम मोहम्मद भुरगड़ी त मरहूम गुज़ारे वियो न त सुई गैस मां पहिरियों दफ़ो गैस निकिती हुई तंहिंजे करे नालो पियो सुई गैस न त बाक़ी 3 सूबनि खे गॾे ऐं सिंध खे गॾियो त 72.5 सैकड़ो गैस सिंध थी ॾे ऐं 27.5 सैकड़ो बाक़ी सॼो पाकिस्तान थो ॾे ऐं टंडो जानवर में गैस ई कान अथव पोइ की बोड़ बोड़ कीर ॾींदा आहियो सिलेंडर कुल्हे ते मानी ठाहे चांहि ठाहे इहो करे करे मूंसां बि थींदो आहे हैदराबाद में ऐं पंहिंजे पुट खे या धीउ खे रुॻो धीअ खे कोन चवंदो आहियां मूं छा चयो मुंहिंजे वात मां ॾिसो लफ़्ज़ कहिड़ो निकितो पंहिंजे पुट खे या धीअ खे मुंहिंजे वात मां कोन निकितो त धीअ खे या ज़ाल खे असांजे घरनि में इहो रवाज न आहे त घर जे कमनि जो पोरे जो ऑर्डर रुॻो धीअ ऐं ज़ाल खे ॾिबो असांजे घरनि में धीअ ऐं पुट बराबरि हूंदा तंहिंजे करे बेख़्याली में बि ॾिसो मुंहिंजे वात मां लफ़्ज़ कहिड़ो निकितो त पंहिंजे पुट ऐं धीअ खे चवंदो आहियां चांहि ठाहे ॾियो कॾहिं राति जो घरवारी खे कोन उथारींदो आहे उथी चांहि ठाहे के माण्हू चवंदा आहिनि दबदबो सिंधियुनि जी वरी पंहिंजूं ख़बरूं तंहिंजे करे मुंहिंजी दिलि चवंदी आहे त चयो वरी फ़ख्र सां ॿुधाईंदा आउं 3 बजे वञा 4 बजे वञा ज़ाल पई जागंदी आहे दरवाज़ो खोलींदी आहे 4 बजे महिमान वठी वञासि चवांसि मानी ठाहे त ओॾी जो ओॾी महिल मानियूं पचाए ॾींदी इहा ॻाल्हि वञी मलेशिया लंडन में करे त पातरनि साल जेतिरा जा पुट तूं 4 बजे ईंदे ऐं सॼी राति जागा तुंहिंजे लाइ मानी ठाहियां नौकरणी आहे तुंहिंजे बाबे जी 4 बजे अची छो थो अच न 11-12 बजे 4 बजे महिमान छा वठी ईंदे आउं जॾहिं थकी टुटी ॿाहिरां अचां त आउं पंहिंजे वतन ऐं क़ौम लाइ रेलियुनि में आहियां न आउं घर सॼे खे छो जाॻायां जेकॾहिं घर वारा सुता पिया चांहि पाण ठाहींदो आहियां पोइ चांहि ठाहिण वेंदो आहियां पोइ हीअं ख़बर आहे गैस वई हली 9 बजे खां पोइ हैदराबाद में पोइ सिलेंडर गेले कढंदो आहियां पोइ सिलेंडर ते रखंदो आहियां देगड़ी पोइ हुन पाणी रखी हीअं जो खोलींदो आहियां सिलेंडर हूंदो ई पोइ वरी ॿिए ॾींहुं सुबुह जो मुंहिंजो पुटु या धीअ को चवंदा आहिनि बाबा अंग्रेज़ी में मैसेज व्हाट्सएप ते बाबा वी आर सॉरी गैस जो सिलेंडर कल्ह कोन भरायोसीं अॼु भराईंदासीं हाणे राति जो थकी टुटी आयो चांहि हाणे भले वेठा भराइनि मुंहिंजो त ॾींहुं वियो हलियो तव्हां वटि त मुर्गो आहे ई कोन्हे तॾहिं ख़ुशि लॻा पियो मन लॻा पियो सलामत आहे गैस आई कान्हे नौकरियूं आहिनि कोन नौकरियूं विकामियूं हुयूं फसलनि जा अघ आहिनि कोन पीअण जो साफ़ पाणी आई कोन्हे तई वली अल्लाह जा सिंध जा माण्हू सूफ़ी माण्हू हुयो माना जेको कनि तव्हां सां वारदात त तव्हां मुतमैन आहियो ख़ुशि आहियो सिंधी खे जेको मोह पियो आहे न अस्पताल में पुटु मरी वियो आहे पाण मरेसि थो उन खां पुछंदो कहिड़ा हाल आहिनि चवंदो शुक्र हलंदो फलस्तीन खे चयो गज़ा वारनि खे उहे चवंदा भाई कंहिंसां ॻाल्हायो गज़ा जी कंहिं माई सां ॻाल्हायो उहा चवंदी तबाह करे छॾियो इज़राइल ई करे छॾियो अमेरिका ई करे कराची में कंहिंजी घिटी नाली बंदि कयो उनखे वञी चयोसि पाणी आयो माई शुरू थी विधी टैंकर नहीं है खा गए पे पानी लूट लिया तबाह कर दिया बर्बाद बलोच माई खे ॻाल्हायो छोकी असांजा माण्हू मारे करे बचा मारे करे पंजाब में वञी सियालकोट में चयो अबा फलाना ही तबाह कर दिया मरियम नवाज ने यूं कर दिया या इमरान खान ने यूं कर दिया 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 सिंधी के बाबा छा ते बैठो आहे कब्रिस्तान ते अबा छा ते शुक्र ॿियो बड़े ख़ैर आहे ॿियो अल्हम्दुलिल्लाह ख़ुशि ज़ोर तूं ख़ुशि ज़ोर गोठराज ख़ुशि आहे गोठराज ख़ुशि आहे ॿियो तुंहिंजे शुक्राना ठीकु टाट लॻा पई तूं ठीकु ई तूं टाट लॻा पई हाणे जंहिं माण्हूअ खे रड़ियूं करणु खपनि रांभाड़ खपनि उहो चए टाट लॻो पियो आहे जंहिंजो सिर वियो पियो आहे खंजर खुदो पियो आहे हिते रत वहेसि पियो उहो चए टाट लॻो पियो आहे ख़ुशि लॻो पियो आहे ॿिया सभु ख़ैर लॻा पिया आहिनि उन्हनि खे ॿियो माण्हू ॾे छो उन्हनि खे वज़ीर MNA MPA तव्हांखे ॾे छो MNA MPA तव्हांजा रोड जा पैसा खाई वञे तव्हांजे शहर में गुटका विकिणी माण्हुनि खे कैंसर कराए छॾे
हिते दोस्त वेठो आहे हिकिड़ो मूंसां जी असांजे इरिगेशन खाते जो हिकिड़ो मुलाज़िम हो या ॿियो को ठेकेदार हो चई 48-46 सालनि जो आहे गुटको खाईंदो चवंदा हुआसीं त गुटको खाईंदे कैंसर थी वेंदे चवंदा कुझु नहीं होता कुझु सब खाते अब भाई गुटको पियो खाई मरी वेंदे चई सब खाते मैनपूरी तो खाई मरी वेंदे सब खाते कुझु नहीं होता पोइ चई हाणे हुनजी सॼी दरा ॾेई वात कैंसर थी वियो मरण में पियो आहे 46 सालनि जी उमिरि में हितां वात दरा ॾेई सोराख़ थी वियो आहे उन ते कपिड़ो ॿधो पियो आहे उन मां धप पई अचे घर में उनखे केरु धप में खाधो ॾियण वञे नथो छाकाणि त हुन में बू पई अचे ऐं हिते वॾो कपिड़ो चढ़ियो पियो आहे 47-48-46 साल जो माण्हू आहे धप पई अचे तड़पे पियो सूर में सॼी राति रड़ियूं थो करे उन गुटके मैनपूरी जे करे हुनजे हिन दरा ॾेई वियो आहे सॼी गिची ऐं गिल उतां सोराख़ थी वियो आहे ॾंद छणी वियसि सॼा हाणे मरण में आहे केर बि वेझो कोन थो अचेसि 5 साल अॻु में चयोसींसि पर न खा चई सभु खा रहे हैं कुझु नहीं होगा मुझे आइस पई हले ठरा पिया हलनि ऐं तव्हां खां पुछो ठराई जो पीउ खां पुछो त ख़ुशि ई चए ख़ैर शुक्र अल्हम्दुलिल्लाह ख़ुशि लॻो पियो आहे चए कोन थो त फलाणो वॾेरो MNA MPA इहो ठरा पियो हलाए इहो गुटका केरु थो हलाए पुलिस खे हलाए छा नालो आहे तव्हांजो धड़ी बरसात जो हा जरवार सही थो चई हाणे धड़ी बग जरवार इहे न सुभाणे वधी वञे अबाई धड़ी बग जरवार कोन्हे हिन जो नालो वली मोहम्मद लगारी आहे ठीकु आहे इहो भुल में नालो धड़ी बग जरवार अची हाणे बि इहो वली मोहम्मद लगारी जेको चयो आहे वली मोहम्मद लगारी तो कोन बीठो आहे उहो थी वञे अच्छा वली मोहम्मद लगारी जेको चयो आहे सो अदा वली मोहम्मद लगारी इहो पुलिस वारा केरु रखराया ओ ये वाड़े लगारी वाह तबे गोटी का भी दिया हां सो पुलिस वारन के रख रहा हुआ MNA MPA अरे को हिते न सॼे सिंध में MNA MPA के वोट दी के चूंडियो आ ये बुटे वारन ऐं वो केरन ओए असी सब आहियूं ऐं शाबाश ए तॾे हथ थी घतेले ऐं शाबाश माना पंहिंजो पादर लाए पाड़े वारे माण्हू खे ॾिजे त मूंखे ज़ोर सां मग़ज़ में हण पोइ जूत लाए थी वठे पोइ वरी चइजे केॾो बेहया आहे वॾी अची ॾाढ़ी मूंखे पादर सां कुटे पियो पादर वठी पाड़ायो नओं उनखे घुड़ी हणाए उनखे ॾिनई त हाणे अची मूंखे जूते सां कुट ऐं पोइ वरी दाऊं पियो करे त अदा हिन में आया शर्म कोन्हे ऐं मूंखे मोचड़ा पियो हणे तंहिंजे करे गुटकनि वारा ही कंदकोट वो तव्हांजी ॻाल्हि कान्हे ही कंदकोट जैकाबाबाद शिकारपुर घोटकी इते जेके धाड़ेल आहिनि तिन खे मारण कंहिंजी ज़िमेदारी आहे पुलिस जी ऐं पुलिस खे कंहिं रखायो आहे MNA MPA ऐं सरदारनि ऐं MNA MPA नाज़मनि सेनेटरनि ऐं सरदारनि जे पोयां उन्हनि जा पुछ लटकाऊ थी केरु था हलनि उते जा माण्हू ऐं पोइ वरी दाऊं केरु था खनि त 4 बजे खां पोइ नथा निकिरी सघूं धाड़ेल राज आहे उहे साॻिया माण्हू इहो चरखो पियो फिरे पाण हथ सां बंदोबस्त ही जेका सरकारी मुलाज़िम आहिनि असां सां ज़ुल्म आहे सरकारी मुलाज़िम न असांजा प्यारा आहिनि जिगर आहिनि इन्हनि सरकारी मुलाज़िमनि जी तहरीक जी क़यादत कहिड़ो खातो पियो करे तालीम खाते जी क़यादत कंहिं वटि आहे उस्तादनि वटि GST PST HST ऐं इलेक्शन में वेही हुकुमराननि जे लाइ ठपे पे ठपा वोट केरु हणाईंदा आहिनि इहे साॻिया उस्ताद ऐं पोइ लठियूं कंहिंखे बि लॻनि साॻियनि उस्तादनि खे वारनि खां चले कंहिंखे पियो केलजे साॻियनि उस्तादनि खे मोचड़ा कंहिंखे पिया हणजनि साॻियनि उस्तादनि खे हक़ कंहिंजो पियो खाइजे उन्हनि उस्तादनि उन्हनि जे बचड़नि जो उन्हनि जे न्याणनि जो उन्हनि जे घर वारनि जो उन्हनि जूं पेंशनूं उन्हनि जा ग्रुप फंड उन्हनि जा उहे सभु टपड़ रोज़गार खाई ही पिया वञनि ग्रुप इंश्योरेंसूं ऐं ही उन्हनि पे ठपे ओ अम्मा ओ मासी ओ हिन हिते आङूठो हण ओ हिते मशीन लॻी पई थी मथां अची वई इनकम सपोर्ट प्रोग्राम जो कार्ड कटिजी वई हिन पासे खां पोएं पासे खां फेराए ओ हितां फेरा हा हिते कतार हण कंहिं मोकिली अथई वॾेरे फलाणे हा हण ते ठपो अबा भरियो दॿो भरियो असांखे पारत थियल आहे दॿो भरियो
चलो दबा भरो भरो दबा गुटका पान आइसूं पानी बंद केस अथव कान रोजगार बंद दाखिलाऊं अथव कोन आऊं त ये ॻाल्हियूं करे वरी सुभाणे परी हलियो वेंदुसि थाणे बुला खान मथे हफ़्ते वरी वेठो हूंदुसि आऊं घड़ी खैरे पोइ वरी वेठो हूंदुसि आऊं त पियो हलां मूंखे त मथे में आहे भौरी पियो फिर आयास नथी पा फिर पर सौंटो तबली थी चढ़के पियो हल आयास नथी पली जा मुंहिंजो कमु आहे फ़क़ीर वांगुरु सदाण रोज़ी रज़ाक ते आहे तंहिंजी मुंहिंजी सदा आहे तव्हांजे रूहनि ऐं तव्हांजे ज़मीरनि ऐं तव्हांजे ईमाननि खे जाॻाइण जी कोशिशि जाॻो न जाॻो आऊं लॻो ईंदुसि आऊं लॻो ईंदुसि मूंखे सुती पियल लॻो अचिणो आहे पिया हलंदासीं पिया जदोजहद कंदासीं पिया फिरंदासीं पिया माण्हू जाॻाईंदासीं पर सोचो तव्हीं जिन सां इहो हशर आहे आऊं उतां वरी उहो थींदो आहे न जेका निकिरंदी आहे पिड़ निकिरंदो आहे पोइ चवंदा आहिनि हिते न्याज़ खाई हिते सबील जो पाणी पी हाणे वरी उहो हुन किड़ ते या हुन ताज़ीअ ते या हुन पिड़ ते आऊं वरी हितां सुभाणे थाणे बोला खान परीअ गड़ी खैरो अरीअं नगर पार्कर इज़ायत गुलोठो रखियो वेठो आहे नगर पार्कर जो प्रोग्राम हू प्रोग्राम रखियो पियो आहे वारे जो हू गड़ी खैर जो हू थाणे बोला खान जो हू ठठ जो आऊं पियो हलंदुसि वरी होॾां हूंदुसि वरी पुछंदुसि को वली मोहम्मद लहरी बीठो हूंदो हुते उन खां पुछंदुसि उहो ठठ जो इहो हशर कंहिं कयो कंहिं पहिरीं ॿोड़ी आहे गड़ी खैर जी पोइ वरी ॿुधाईंदा पोइ आयास लतीफ़ पली जो हलियो ईंदो पोइ अॼु राति वञी निंड कबी सुभाणे आयास लतीफ़ पली जी ॻाल्हि तव्हांखे विसरी वेंदी त ही पंहिंजनि कमनि कारनि में लॻी वेंदो 5000 माण्हुनि खे हज़ारे वेठायो 5000 माण्हुनि खे माण्हू चवंदुसि पर 200 मिलई माल त पूॼाणा पुर थी 5000 मां मुंहिंजी ॻाल्हि 5 ॼणनि सम्झी ऐं उहे मुस्तक़िल मिज़ाजी सां हलंदा रहिया मुंहिंजो कमु थी वियो भले 5 माण्हू सम्झनि तव्हां मां मुंहिंजी ॻाल्हि जेके सम्झनि पिया जा त मथे कनि जेके सम्झनि पिया ही सभु सम्झो पिया हा करे ॿुधायो सभु सम्झो पिया पक ठीकु आहे हाणे तव्हां मां जे करे 5 माण्हू तयारु थिया मुंहिंजो कमु थी वियो असीं हलंदासीं असीं धूंधाड़ींदासीं असीं जाॻाईंदासीं असीं सिंधियुनि जे ईमान खे सिंधियुनि जी उन सदियुनि जी गैरत खे हज़ारे सालनि जी तारीख़ खे सिंधियुनि जी खे लोॾींदासीं सिंधी क़ौम जेका अरगोननि सां विड़ी जेका तुर्खाननि सां विड़ी जंहिं मुग़लनि खे शिकस्तूं ॾिनियूं जंहिं ॼाम बाबी ने वञी मोहम्मद तग़लक खे शिकस्तूं ॾिनियूं 2 लख फ़ौज मोहम्मद तग़लक जी ऐं हितां समन सरदारनि जी हितां फ़ौज ॼामनि जी फ़क़ति 15000 20000 अहिड़ा हज़ारे हाथी उन्हनि खे शिकस्त ॾिनी हू जेको दूल्हा दरिया ख़ान अरगोननि ऐं तुर्खाननि सां विढ़ियो हू जेको होशू शीदी तलवार उभी करे चार्ल्स नेपियर जी फ़ौज सां विढ़ो हू जेको दोदो सुमरो अलाउद्दीन खिलजीअ जे लश्कर जे आॾो बीह रहियो हू हेमू कालाणी जेको फांसी ते टंगजी वियो गोॾा न खोड़ी हू रूपलो कोहली जेको अंग्रेज़नि सां जंग कंदो रहियो पर अंग्रेज़नि जे आॾो झुकियो कोन उन गैरत खे उन अज़मत खे उन ईमान खे उन सचाईअ खे उन ज़मीर खे जाॻाइण जी जदोजहद में आयास लतीफ़ पली जो पियो हलंदो जेसीं उहो पंध खुटे या जेसीं असांजी उमिरि ऐं साह जी तंद टुटे जीअं सिंध